हुकूमत इम्कानी हीट व्यू के मुंह ॾियण ऐं नुक़सान खां बचण लाइ सूबनि खे SOPs जारी करे छॾियूं। वफ़ाक़ी वज़ीर शहर रहमान जो चवणु आहे त हर साल हीट व्यू सबबि क़ीमती ज़िंदगियुनि, ज़राअत ऐं मईशत सां गॾु ॿिया नुक़सान थींदा आहिनि। नुक़साननि खां बचाव लाइ इंतिज़ामिया सां गॾु शहरनि खे बि अॻुवाट क़दम ऐं एहतियाती उपाउ वठणु घुरिजनि। SOPs में हीट व्यू खे मुंहुं ॾियण लाइ अवामी आगाही जी मुहिम सां गॾु ॿियूं सिफ़ारिशूं बि शामिल आहिनि। सीनियर ऐं परॾेही मामलनि जो वज़ीर ख्वाजा फारूक आज़ाद कश्मीर जो वक़्ती वज़ीर आज़म बणिजी वियो। वक़्ती वज़ीर आज़म जी मुक़ररी वारी समरी ते आज़ाद कश्मीर जे सदर बैरिस्टर सुल्तान महमूद सही करे छॾी। ख्वाजा फारूक नए क़ाइदे अवान जी चूंड ताईं ज़िम्मेवारियूं संभालींदो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास खे अदलिया मुख़ालिफ़ बयान ते नाअहल करार ॾिनो वियो हो। सरदार तनवीर इलियास पारां नाअहली ख़िलाफ़ अॼु आज़ाद कश्मीर जी सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल करण जो ऐलान। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ उमरो अदा करण लाइ सऊदी अरब पहुची वियो। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ पंहिंजे ख़ानदान सां गॾु रमज़ान जो आख़िरी ॾहाको मके ऐं मदीने में गुज़ारींदा। सऊदी दौरे दौरान नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ शाही ख़ानदान जा ख़ासि महिमान हूंदा। प्रोफेसर डॉक्टर अजमल सावन जे क़त्ल ऐं क़बीलाई झेड़नि ख़िलाफ़ JWC जी काज़ी अहमद में रैली ऐं धरणो। सियासी समाजी तंज़ीमुनि समेत शहरनि जी वॾे अंग में शिरकत। पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दियाणी डॉक्टर परवीन रिंद बि पेरें उघाड़े शिरकत कई। अॻुवाणनि जो चवणु आहे त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावन जो क़त्ल सिंध जे शऊर ते वार आहे। कश्मीर पुलिस अञा ताईं कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे। क़बीलाई झेड़ा सिंध लाइ नासूर बणिजी विया आहिनि। सुजाणधुरनि खे क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे लाइ गॾिजी किरदारु अदा करणो पवंदो। सिंध समेत सॼे मुल्क में हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾिहाड़ो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में मातमी जलूस बरामद, मजलिसूं बर्पा, सिक्योरिटी सख़्त। हज़रत अली जे ॾिहाड़े ते सिंध जा समूरा तालीमी इदारा बंदि। कराची में मुख्य मातमी जलूस निश्तर पार्क खां बरामद थी। हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह खारादर में नहर थींदो। DG रेंजर सिंध मेजर जनरल अज़हर वकास तरफ़ां इमाम बारगाहुनि ऐं मरकज़ी जलूसनि जे रस्तनि जो दौरो। DG रेंजर्स पारां ज़ाब्ता इख़लाक़ ते अमल यकीनी बणाइण ऐं शकी माण्हुनि ते कड़ी नज़र रखण जो हुकुम। बख्शापुर वेझो बंगवार बिरादरी में पुराणे तकरार तां झेड़ो, नौजवान क़त्ल। झेड़े में लछियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल ग़ुलाम यासीन रहीम यार ख़ान जी अस्पताल में दम धणी हवाले कयो। इलाइक़े में छिकताण। ऐं छाछरे वेझो ॻोठ क़बूल जो थड़ में ॻोठाणे जो फोहमा लाश हथ। मक़तूल जी 60 वरनि जी महिराण पुट इब्राहिम तौर सुञाणप। मर्द अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वारसनि मूजिबि ॻोठाणे जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। वधीक जांच कई पई वञे।